हिकु सुवालु जेको बार बार उपरे थो पियो त जेको इहो मॉक्स जो प्रोसेस विधो वियो आहे एंड एवरीथिंग कि भई हटाइण लाइ जेको आहे पूरो हिकिड़ो प्रेसिडेंट वारो प्रोसेस करिणो पवंदो फील्ड मार्शल साहब खे हटाइण लाइ या फील्ड मार्शल साहब खे जेका खे फ़ारिग करण लाइ अगरि काइदी का ताल करे थो त कल्ह नजम सेठी साहब इन खे डायरेक्टली कनेक्ट कनि था पिया त कल्ह न टियों इमरान ख़ान जी सिक्योरिटी फ्रॉम द सिक्योरिटी फ्रॉम इमरान ख़ान डायरेक्टली कनेक्ट कनि था पिया पर हाणे केतिरो सही आहे सही ग़लति आहे त न आहे ख़बर पर कुझु माण्हू बैलेंस ऑफ पावर खे हिलाइण जी बि ॻाल्हि कनि था पिया त अगरि इहा शिकस्त थी वञे त बैलेंस ऑफ पावर हिली कोन्हे त हटाए नथो सघे प्राइम मिनिस्टर। त इहा बि त हिकिड़ी काफ़ी मुशरफ साहब बि हिन खे तमामु घणो हाईलाइट कंदो हू चवंदो त भई नवाज़ शरीफ़ साहब पहिरीं जनरल कियानी खे हटाए छॾियो पोइ मूंखे हटाए छॾियो हम इहे चवंदो न कई ईअं प्रोटेस्ट चवंदो त भई असांजे इंस्टीट्यूशन आहे की असां त उहा बि ॻाल्हि किथे न किथे असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट में मौजूदु त रही आहे न त भई कंहिं बि प्राइम मिनिस्टर खे ओचितो ख़्यालु अचे थो हिन खे हटाए छॾियो जीअं कोशिशि त इमरान ख़ान बि कई न ख़्वाहिश त कई त भई बाजवा हटे जनरल बाजवा जनरल फैज़ अचे लेकिन बहरहाल हुन ओतिरी अॻिते न वियो जेतिरो नवाज़ शरीफ़ वियो हो त हुननि इन ॻाल्हि खे बि पर ही फील्ड मार्शल लाइ आहे ही जेको मुआख़ज़े वारी ॻाल्हि आहे इहा आर्मी चीफ लाइ न आहे डिपेंडिंग त फील्ड मार्शल फॉर लाइफ आहे न। हा पर हाणे फील्ड मार्शल साहब आहिनि फॉर लाइफ त सिम्बॉलिकली आहे पोइ हुनमें लिखियलु आहे शायदि त पोइ बाद में बि सरकार हिननि खे को उहिदो ॾेई सघे थी यस त मतिलबु लेकिन हिन उहिदे खां हटण जो बि त को टेन्योर हूंदो न उहो CDF जो टेनोर आहे न हा CDF जो बाक़ी फील्ड मार्शल जो को त टेनोर फील्ड मार्शल त उहे फॉर लाइफ हुजनि था न पर ही वर्दी में ई रहंदा ही वर्दी में ई रहंदा ऐं हिननि खे कोई ॿियो उहिदो ॾिनो वेंदो जेको सरकार चए थी त कोई एडवाइज़री का किथे का ॾिसो वो तो ख़बर ना ही इट्स अनप्रेसिडेंटल एज फार एज पाकिस्तान इज़ कंसर्न छाकाणि फील्ड मार्शल त अयूब ख़ान बि पर अहिड़ी का शइ मूंखे नथी सुझे त हुननि खे अहिड़ो को टाइटल हुन वटि फॉर लाइफ रहियो यस पर वर्दी में रहण ऐं पोइ 5 स्टार बि त हिन सभु इनमें बि ज़ाहिर हिकिड़े प्रॉब्लम्स हाणे आहिनि पर हाणे जेको थिए सो थिए पर हाणे जेके मोटी चऊं अगरि जेके ज़ाहिर हाणे ही ॻाल्हि हिते बीहंदी त कोन इहा ॻाल्हि हाणे वधंदी पोइ प्रेशर अगरि होॾां बि अचे थो त प्रेशर हेॾां बि जेको आहे उहो अचण जी उमेदु रखी सघे थी फ्रॉम अगरि फंड्स हिननि खे ज़ाहिर हिकिड़ो कॉन्फिडेंस बूस्ट ईंदो सरकार वटि एस्टेब्लिशमेंट वटि प्रॉबली जीअं राजा परवेज़ अशरफ साहब असेंबली दी चैंपियन 9 मई की सज़ाएं जल्दी दी जाए सबको करारा के सज़ा दें और ऐसी सज़ा दें कि याद करें पूरी उम्र हाणे जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं करण राजा परवेज़ अशरफ इज़ नॉट नोन फॉर डूइंग दिस बट ही इज़ डूइंग दैट त हेतिरियूं सज़ाऊं ॾियण ऐं इहो करण त ज़ाहिर रिस्पॉन्स त होॾां बि ईंदो बर्दाश्त सिर्फ़ु वधीक ताक़त जेको आहे वधीक तकबर त आणे थी ऐं पोइ वधीक तकबर में ई माण्हू ग़लती कंदा यस लेकिन ॻाल्हि इहा त एतिरो मतिलबु फ़िलहालु अहिड़ी मूंखे नथी का सूरत हाल नज़र अचे को हिन ही जेको सॼो सेटअप आहे इक़्तिदारी सेटअप आहे इन खे को मूंखे अहिड़ी सूरत हाल फ़िलहालु नथी सुझे जो हिननि खे फ़िलहालु किथां लहर लोॾो हुजे छाकाणि इंटरनेशनल सूरत हाल बि यकसर तब्दील थी वई आहे ट्रंप हिकिड़ी ॿी ॿोली पियो ॻाल्हाए यूरोप पंहिंजे मामलात में लॻी वियो आहे अगरि गाज़ा कोई नथो वञे इहो ई मना करे छॾियो मुंहिंजे ख्याल सां ॿिए बि हिकिड़े मुल्क मना कया जॉर्डन शायदि या ॿिए मुल्क पर जॉर्डन त पहिरियां बि कयो ॿिए मुल्क मना कया ॿिनि टिनि मुल्कनि में न पर उहो त हाणे फ़ौज नथा मोकिलियो उहो त हिकिड़ी अलॻि डिस्कशन थी वेंदी न पर पाण हिन ते रहूं अगरि त हिन में मूंखे किथां बि हिन प्रेज़ेंट स्टेटस को खे को महीननि में एटलीस्ट नज़र नथो अचे त को अपोज़िशन को वॾो लहर लोॾो करे छॾींदी वॾो को माण्हू रोडनि ते अची वेंदा वॾो को घमसा बाक़ी पल्स वधीक ख़िलाफ़ ईंदी इन में को शक न आहे राया मां त माउन जो बि त वरी प्रेडिक्ट नथो करे सघिजे न आउं हीअं नथो सम्झां हिन इशू ते बाक़ी इहे सभु शयूं माण्हुनि में भरबियूं वेंदियूं आहिनि पोइ जेको असल उभार ईंदो आहे उहो कंहिं ॿी ॻाल्हि ते चिड़िंग लॻंदी आहे हाणे उहो त हिकिड़ी ॿी सिनेरियो आहे पर फेस ऑफ इट मूंखे किथे बि हिन सेटअप खे किथे को हा हिन जी मूं चयो त वधीक ताक़त सां वधीक सघ जे करे माण्हू में वधीक तकबर ईंदो आहे उन तकबर में ही को वॾी ग़लती करे वेठनि यस ग़लती थी ऐं उनजे करे को जोल्ट अची वञे त ॿी ॻाल्हि आहे पर सरे दस्त ऐं ॾिसो ही सभु ॻाल्हियूं आहिनि लीगल कवर्स छा थींदा आहिनि जेसि ताईं ताक़त आहे तेसि ताईं हू लीगल कवर्स कमु कंदा आहिनि
जहिड़ी ताक़त ख़तम थी वेंदी इहे सभु ख़तमु थी उन ई लीगल कवर ऐं प्रोटेक्शंस कुझु बि न हूंदियूं आहिनि वेंदो जे केसिस कुझु न हूंदा आहिनि ईअं लीगल कवर्स बि कुझु न हूंदा आहिनि असांजे मुल्क में हिननि जी का हैसियत न हूंदी आहे पर हाणे दिलि खे तसली ॾियण लाइ सभु शयूं आहिनि